मौला केड़ी दर्दन वारी आई शामा है, मौला केड़ी दर्दन वारी आई शामा। खिले थी महफिल सारी जानी सा मिलन वारी, कोशिश नाकामा मौला केड़ी दर्दन वारी आई शामा है। अच्छा गुलधार क्यों गाढ़ा गुलधार क्यों, अच्छा गुलधार क्यों गाढ़ा गुलधार क्यों, हो से जतवे दिल बर जिए, कचो गुलल जीवर खाती खणी हथल में त्यार थियो। तेरे बाजू दिल नहीं लगदी, तेरे बाजू दिल नहीं लगदी, कसम चवाओ मैं तू रब दी, कसम चवाओ सुने रब दी। तेरे बाजू दिल नहीं लगदी, तेरे बाजू दिल नहीं लगदी। हर रात रोई रोई कंदो याद तो के आया, हर रात रोई रोई कंदो याद तो के आया। अंदाज़ो कर इन्हीं अमा, अंदाज़ो कर इन्हीं अमा, केडो तो के चाहा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये तो मुझे ही ईद जो एल्बम है SM प्रोडक्शन में जेकी भी असांजी मेहनत है, जेकी भी असांजी तकलीफ़ क्यों था, सिर्फ़ मां पंहिंजे परस्तारनि जे लाइ ही एल्बम कयां थो। सो तव्हांजी हिकिड़ी नंढी ग़लती जे लाइ मूंखे तमामु वॾो लॉस थो थिए हिन में। सो मां अव्हांखे वरी बि अर्ज़ु कंदुसि त प्लीज़ महिरबानी करे ये फेक जेके आइडियूं आहिनि उन्हनि ते मुंहिंजा गाना तव्हां हलायो था। हीउ मुंहिंजो ओरिजिनल यूट्यूब चैनल आहे, उनखे तव्हां वधि में वधि लाइक कयो। सो तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। सिर्फ़ इन जे ई करे मां ही एल्बम देर रिलीज़ कयां पियो, जो मुंहिंजा जेके बि गाना नवां अचनि था उन्हनि खे कॉपी करे अजीब क़िस्म सां उन्हनि खे रिलीज़ कयो थो वञे। सो अॼु ही बहितरीन एल्बम जो मां जेको लॉन्चिंग शो कयो आहे तव्हांखे वधि में वधि पसंदि थींदो। इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन एल्बम जा प्रोड्यूसर आहिनि रियाज़ अली मीर अली साहब। तमामु ख़ूबसूरत ही ईद जो तोहफ़ो तव्हांजी नज़र कंदुसि। दोस्तों मुझे यूट्यूब चैनल के भी वधि खां वधि सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा, लाइक कंदा, वॾी महिरबानी।